नानक देव की जय। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। गुरुवरी प्यारी साध संगत सभिनी खे ओम शांति। हे सेवक, तू का भी चिंता न कर, फकत मालिक जो चिंतन कर त पाणी दुख भॼी वेंदई। का बि चए तो चिंता ही न कर, खाली उन जो चिंतन कर बस, तो सब दुख पाणी भॼी वञनि। तो काई न को तकलीफ़ अचे, न कष्ट अचनि, न चिंता करणी पए। सवलो रस्तो तो ॿुधाए, खाली उन जो चिंतन कर बस। हा, मालिक जो हुकुम आहे त तूं मैं मेरीअ खे मिटाए पंहिंजो इर्दो साफ़ ऐं सुंदर बणाए, त मां अची उते रहां। जीअं विछोड़ो दूर थी वञे, यानी मां ऐं तूं नाश थी वेंदी ऐं हिकु रूप थी वेंदासीं। हिकु रूप थी वञे। पर मां ऐं मेरीअ खे चए थो हटाए, उहो कढी छॾ। उहो विच में असां जेको पर्दो रखी छॾियो आहे न, उन जे करे असां गुरूअ सां हिकु रूप थी नथा सघूं। मां जेका आहे उहा कढणी आहे पाण खे। त पोइ गुरू चए थो मां तुंहिंजे तो वटि अची वियां, त पोइ विछोड़ो ई दूर थी वञे, हिकु रूप करे छॾे। इन खां वधीक छा खपे असांखे? असांखे पाण सां मिलाए छॾे। एॾा त कुर्ब थो करे असां सां। प्रेम जी जंजीर में प्रभु ॿधिजी वेंदो आहे। प्रेम जे जंजीर में ॿधिजी वेंदो आहे। प्रेम खां सवाइ त पंहिंजो थी न सघंदो न। खपे ई प्रेम असांखे। प्रेम जो ई भाव जो ॾुखियो आहे। सतगुरनि जे ध्यानु करण सां अंदर में प्रकाश पैदा थींदई ऐं अज्ञान जी ऊंदहि नाश थी वेंदी। अज्ञान जी ऊंदहि नाश थी वञे। हुनजो ध्यानु करण में एॾी शक्ति आहे जो अंदरि प्रकाश थी वञे, अज्ञान दूर थी वञे। अज्ञान रूपी जेका ऊंदहि आहे उहा नाश थी वञे। प्रकाश जो ईंदो त ऊंदहि रहंदी कोन न। सूरज जे अॻियां ऊंदहि बीह सघंदी छा? योगी तो ॿुधाए न त सूरज ऊंदहि वई भॻवान वटि। भॻवान खे थी ऊंदहि चए त सूरज मूंसां विड़े थो। हा, जिते थी वञा उते पुठियां थो अचे। त चईंसि वे त सूरज खे घुरायूं था। भॻवान चईंसि सूरज खे घुराई। भॻवान तो चएसि त ऊंदहि थी चए त तूं मूंसां विड़े थो, पुठियां पुठियां थो वञेसि छो? चईंसि कहिड़ी ऊंदहि? मां त कॾहिं ऊंदहि ॾिठी ई कान्हे का जो मां पुठियां वञासि। ॾिसां त मां हुनजे पुठियां वञा न, मां त कॾहिं ॾिठी ई कान्हे ऊंदहि। जिते सूरज हूंदो उते ऊंदहि हूंदी कोन नी। त हे बि चए थो हुनजो ध्यानु करण सां अंदरि ज्ञान रूपी प्रकाश थी वेंदो आहे। त अज्ञान रूपी अंधेरो पोइ पाण ई हली वेंदो। न कंहिंसां घणो प्यार, न कंहिंसां वेर हुअणु घुरिजे। मालिक जे दर तां सभिनी लाइ दया जी मांग करणु घुरिजे। न को घणो प्यार बि कंहिंसां न रखो। घणो रखण सां पोइ मोह पैदा थींदो आहे। त चए थो घणो बि प्यार न रख, पर कंहिंसां वेर बि न रख। हिन दुनिया में ईअं कुछातिरो थी हलणो आहे। जीअं मुसाफ़िर खाने में कीअं रहंदा आहियूं, धर्मशाला में कीअं सदाईं पंहिंजो घर यादि हूंदो आहे, भई हलणो आहे, ईअं रहणो आहे। पंहिंजी भलाई कयल ऐं ॿियनि जी बुराई कयल विसारे छॾणु घुरिजे। पंहिंजी भलाई कयल, पाण जंहिंसां भलाई कयूं उहा विसारे छॾणु खपे। ॿियो केरु असां सां ख़राबु हले न त उहो बि विसारे छॾणु।
यादि न कयूं उहो त हे मूंसां हीअं हलियो, मां हेॾो सुठो हलीमांसि त बि मूंसां हीअं कयूं। पूरो सतगुरु अधिकारी शेवक खे हिक पल में ई ज्ञान ॾेई छॾींदो आहे। पूरो सतगुरु अधिकारी शेवक, शेवक जेको सम्झे भई न हे अधिकारी आहे, योग्य आहे, हे उहो पात्र आहे, त उन में हू विझंदो, पात्र में उन में कृपा भरींदो। हिक पल में चए थो। हिकु संत अॼु चए पियो जेको तूं सालनि जा साल नथो करे सघे नी, उहो कमु सतगुरु हिक पल में करे ॾिए, पर तूं ख़ाली उन ते रख। पंहिंजे करण सां जेको सालनि में बि न थिए उहो हू हिक पल में करे। संदन अंदरां तूं ऐं मां जो अवगुण कढी खेसि निर्वाण पद बख़्शींदो आहे, जिते हू पंहिंजे प्रीतम सां गॾु हमेशह ख़ुशि रहंदो आहे। तूं ऐं मां खे परे करे छॾे, निर्वाण पद बख़्शे छॾे पंहिंजे शिष्य खे। केॾी वॾी ॻाल्हि आहे इहा। पर उहे वरी अहिड़ा जेके सिख हुजनि न, उन्हनि खे बख़्शींदो न। श्री सतगुरु देव जी कृपा अमूल आहे, उनजे पात्र बणण जी कोशिश कर। अमूल कृपा आहे, उनजो कोई मुल्ह ई कोन्हे। उहा असां पाइण जी बसि कोशिश कयूं, भई कृपा कीअं कंदो, कंहिं ते कंदो, असां कहिड़ा लक्षण धारियूं, कहिड़ा कर्म कयूं जो असांजे मथां कृपा जा ॿई हथ रखे। असांखे सॼो ॾींहुं उहो ई ध्यानु करणु खपे त मां छा कयां, अहिड़ा कहिड़ा कम कयां जेके मुंहिंजे गुरूअ खे वणनि, त हू कृपा करे। ॿियूं सभु ॻाल्हियूं विसारे गुरु शब्द जो सिमरन कर। इहो सभु विसारे छॾ, तूं गुरु शब्द जो अभ्यास बसि, उन मां ई सभु थींदो, सभु उन मां पाईंदासीं, गुरु शब्द मां। चवंदा न गुरु शब्द आहे तूफ़ान, ऐं ॿियूं इहे दुनिया जूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे आहिनि कख पन। तूफ़ान जे अॻियां कख पन बीह सघनि। हींअर तूफ़ान लॻे पियो त कख पन वणनि जूं टारियूं अलाए कहिड़ो कहिड़ो कचिरो पियो उॾे, त गुरु शब्द जे अॻियां न दुख बीह सघंदो, न चिंता, न काई तकलीफ़, न फुरणा, कुझु बि बीह न सघंदो। असां ख़ाली उहो कयूं। जेकॾहिं तो में निमिरता हूंदी त श्री सतगुरु जी कृपा रूपी बरसाति तोखे सदाईं साओ ढाओ कंदी रहंदी। सची ॻाल्हि आहे न, त सदाईं साओ ढाओ कंदी। निमिरता हूंदई त उनजी कृपा रूपी बरसाति असांजे मथां सदाईं वसंदी, ऐं जिते बरसाति वसंदी उहो सभु साओ ढाओ करे छॾींदी आहे। हे सभु कृपा पाइण जा रस्ता थो ॿुधाए त हीअं हीअं कयो, हीअं हलो त तव्हांजे मथां कृपा थिए। श्री सतगुरु देव जन जो आसरो हूंदई त ॿियनि बंधननि खां आज़ादु थी वेंदे। सुठी ॻाल्हि आहे न, हुनजो आसरो हूंदो त ॿियनि बंधननि खां पोइ आज़ादु थी वेंदासीं। उन जे आसरे ते ई असां जीअरा आहियूं, उन जे आसरे ई असां हली था सघूं, न त हुजऊं ई कोन हा। गुरू न हुजे नी त असां अलाए किथे हुजऊं, ॻोल्हिया न लभऊं। एॾी असांजे मथां अपार कृपा करे ऐं ईअं माण्हू बणायो अथई त हींअर असां माण्हू थिया आहियूं त माण्हुनि जहिड़ा असांखे लक्षण धारणा आहिनि। सत्संग मां ई सभु सम्झ मिले थी। जेको बि सिखिया आहियूं थोरो की घणो सत्संग मां सिखिया आहियूं नी, हूअं हुई छा सम्झ। अॻे कंहिंजो तुर बि सही सघंदा हुआसीं छा, केरु चवंदो हो त, ऐं हींअर ईअं थींदव तव्हां चई त ठहियो। इहो गुण त सभिनी में आयो आहे, त आस्ते आस्ते ॿिया बची वेंदा।
सतगुरनि खे अंग संग ॼाण में ई तुंहिंजो कल्याण आहे। सतगुरनि खे अंग संग ॼाण में असांजो कल्याण, जिते वञूं उहो असां सां गॾु आहे, ईअं सम्झंदासीं नी त ज असांजो कल्याण थींदो। छो जो हुनखे गॾु सम्झंदासीं त असां पाप खां बची वेंदासीं न, करे ई न सघंदासीं न पाप, कुझु बि बुरो कर्म करे ई न सघंदासीं। भई गुरू मूंसां गॾु आहे त कीअं कयां। जिते CCTV कैमरा लॻल हूंदो आहे त कीअं पासो कंदा आहिनि सभु, जेके चोर ठग हूंदा ईअं सावचेत थी वेंदा आहिनि नी। त हिते कैमरा लॻल आहे, गाॾी खणी वेंदा आहियूं त फोन ते ॻाल्हाईंदा आहिनि, कैमरा हूंदो आहे त हे बि ईअं आहे, उहो असां सां सदाईं गॾु ई आहे। ईअं सम्झूं त पोइ असां कुझु बुरो कर्म करे ई न सघंदासीं, पोइ घणनि ॻाल्हियुनि खां बची पवंदासीं असां। जेकॾहिं तुंहिंजी दिलि मालिक सां मिलण लाइ आती आहे त मालिक खे तोसां मिलण में देरि न लॻंदी। पोइ देरि लॻंदी कोन नी, असांजी दिलि आती हुजे, असांखे एॾी उहा हुब हुजे, सिक हुजे मालिक सां मिलण लाइ, त पोइ हुनखे अचण में देरि आहे ई कान। हू त घटि घटि वासी आहे, हाज़िरा हजूर आहे, जिते सॾु कयूंसि उते आहे ई आहे। द्रौपदीअ जी जेॾी महिल दुशासन साड़ियूं पियो लाहे न, तेॾी महिल सॾ पई करेसि नी कृष्ण भॻवान खे, त कृष्ण भॻवानु जेॾी महिल आयो न त द्रौपदी रोई करे दांह थी ॾिएसि त भॻवानु एॾी देरि छो कयई, केॾा त मां तोखे सॾ कया मैं। त भॻवानु थो चएसि द्रौपदी मां देरि न कई, देरि तो कई। चईसि मां कीअं देरि कई, मां त केॾो पई ॿाॾाएं, तोखे केॾो पई पुकारियां, मां कीअं देरि कई। त चईसि तूं पई चएं ओ वृंदावन वासी त मूंखे वृंदावन वञिणो पियो पए, उतां निकिरां त वरी पई चएं त ओ बिरज वासी, वरी मूंखे बिरज पियो वञिणो पए, वरी उतां निकिरां त वरी पई चएं द्वारका वासी, वरी मां जॾहिं द्वारका वञां, जेॾी महिल चयई घटि घटि वासी त मां तुंहिंजे अंदर मां निकिरी आयुमि, मां त हुअसि ई तुंहिंजे घटि में वेठल, पर तूं ईअं चएं सम्झे ई न पई त मूंसां गॾु आहे। त मां त पोइ तेॾी महिल ई आयो मैं, त देरि तो कई की न मां कई। त जेका कमी आहे न असां में आहे, हुननि में कान्हे, देरि असां था कयूं। जेकॾहिं तूं मालिक जी कृपा थो चाहीं त संदन दासनि जे चरणनि जी धूड़ बणिजी संदन ख़ुशीअ सां शेवा कर। दासनि जे बि चरणनि जी धूड़, गुरूअ जे चरणनि जी धूड़ त माना सम्झ हर कोई चाहींदो ई आहे, पर हुन जे दासनि जे चरणनि जी बि धूड़ थी करे रहो, हुनजी शेवा कर त हुनजी कृपा असांजे मथां थी। ब्राह्मण, खत्री, वैश्य ऐं शूद्र कंहिं बि दर्जे जो माण्हू छो न हुजे, सभई प्रभुअ जे भॻतीअ जा हक़दार आहिनि। सभु हक़दार आहिनि न, कंहिंखे बि जल थोरी आहे त शूद्र हुजे त उहो न करे, या घटि पैसे वारो हुजे त न करे, कोई बि करे थो सघे, सभु हक़दार आहिनि। इहे विच जी बेड़ी आहे, जेको बि करे। कृष्ण भॻवानु 16,108 राणियूं हुअसि नी, उन्हनि सां कीअं शादी कई, 16,108 सां छो शादी कई, उहा कंहिंखे ख़बर आहे? पाण खे इलाही ख़बरूं कान्हनि। अॼु मां मोबाइल में पढ़ियो त हिकु राक्षस हो, बोमासुर नालो हुयुसि हुन राक्षस जो। उहो ॾाढो, राक्षसनि जा कम त ॾाढा हूंदा आहिनि न, सभिनी खे पिया तंग कंदा आहिनि, सभु ॾकंदा हुअसि हिन खां। हिकिड़े ॾींहुं हिन छा कयो, छो जो हिन भक्ति ॾाढी कंदा आहिनि न राक्षस, तप ॾाढो कंदा आहिनि, पोइ वर प्राप्त कंदा आहिनि। त हिकु दफ़ो हिन जेका देवताउनि जी माता हुई न अदिति, उन जो करण कुंड खणी आयो, उन में ॾाढी ताक़त हुई, उहो पाण खणी ऐं देवताउनि ते जीत पाए आयो, ऐं वरुण देवता जो छट खणी आयो। अहिड़ा अहिड़ा वर प्राप्त कंदा हुआ, एॾी हिननि खे ताक़त हूंदी, हिननि खां कोई खटी न सघंदो, देवताउनि खे पिया तंग कंदा हुआ।
त इंद्र वियो भॻवान वटि, कृष्ण भॻवान वटि, जेसि तोखां सवाइ केरु बचाईंदो हिन खां। ॾाढा हिन वयल कया आहिनि, सभिनी खे ॾाढो एॾो तंग कयो अथई, सभु हिन खां ईअं थर थर कंबनि था, त इन खां तूं ई बचाए सघंदे, ॿिए कंहिंमें त सामर्थ्य आहे कान अहिड़ी। भॻवानु अचेसि थो राक्षस वटि, ऐं राक्षस खे कहिड़ी ख़बर त हे भॻवानु आहे। हे पियो चए जीअं मां ॿियनि देवताउनि खे हारायो वञी हिनखे हाराए छॾींदुमि, मुंहिंजे अॻियां हे छा बीह सघंदो। त भॻवान सां लड़ाई थो करे, भॻवान जे अॻियां त कुझु हिन जो हले ई न पियो, केॾा बि शस्त्र पियो फिटा करेसि, भॻवान वटि सुदर्शन चक्र हो, सभिनी खे कटे पियो छॾेसि। ही वाइड़ो थी वियो, चए पियो ईअं छो, केर बि मूंसां खटियो ई कान्हे, हिन वटि सभु जवाब आहिनि मुंहिंजा, हेॾी मां विद्या सिखियो आहियां, हेॾा शस्त्र मां हिनखे हयां आहिनि, पर हिनखे त कुझु लॻे ई कान पियो। आख़िर लड़ाई कंदे कंदे भॻवान भौमासुर जो अंत आणे छॾियो, मारे छॾियईंसि। भौमासुर जो मरी वियो त हिन भौमासुर जी माउ आई भॻवान खे हथ जोड़े एॾी प्रार्थना थी करे भॻवान जी, जेसि तो अॼु धरतीअ तां ॿाहिरि लाहे छॾियो। उहा बि सम्झे पई ॾाढो, भई मुंहिंजो पुटु सभिनी खे ईअं तंग थो करे, त भॻवानु हिन ते ख़ुशि थो थिए, हिन राक्षस जे माउ ते। त अंदरि वठी थी अचेसि महिलात में, उते ॾिठई त 16,100 कन्याऊं वेठियूं हुयूं, क़ैद कयूं हुई हिन राक्षस भौमासुर एॾियुनि कन्याउनि खे, अहिड़ियूं सुहिणियूं कन्याऊं, पर उहे वीचारियूं एॾो पियूं ॾकनि, भॻवान खे पियूं चवनि त भॻवान तो असांखे अॼु आज़ादु त करायो आहे। भॻवानु चवनि थो हाणे तव्हां सभु आज़ादु आहियो, हाणे तव्हांखे कोई न मारींदो। उहा भौमासुर जी माउ बि चए थी त तव्हां सभु मुंहिंजूं धीअर आहियो, तव्हांखे हाणे कोई हथु न लाहींदो। त हू वेचारियूं चवनि पियूं असांखे आज़ादु त भॻवान तो कयो अथई, बराबरि असां हितां आज़ादु थी वेंदासीं, पर हाणे असांखे केरु अपनाईंदो, तंहिंखां असां मरी वञूं न, कंहिं वटि वेंदासीं असां। सभिनी खे ख़बर आहे त हिननि सभिनी खे भौमासुर क़ैद कयो, हेॾो टाइम उन वटि रहियूं, त असांखे त कोई हाणे अपनाइण लाइ तयारु थींदो कोन, ऐं असां अकेलियूं त ईअं सॼी ज़िंदगी एॾी जीअंदासीं कोन कुंवारियूं। त भॻवानु तो चइनि त तव्हां चिंता न कयो, तव्हां सभु द्वारका वञो, मां तव्हां सां शादी कंदुसि, सभिनी सां, सभिनी खे द्वारका मोकिले थो, पोइ सभिनी सां गॾु पंहिंजा बि एॾा रूप ठाहे ऐं सभिनी सां गॾु हिकु ई महिल शादी कयईं, सभिनी खे एॾा भई कपिड़ा ऐं सिंगार ॾिनई, राणियूं थी वियूं कृष्ण भॻवान जूं। त पोइ छोकिरियूं चवनि पियूं असां त ॾाढा भाॻनि वारियूं चइबासीं, भई चङो थियो असांखे हुन क़ैद कयो जो असांखे भॻवानु अपनायो, न त असां केॾे वञूं, न त भॻवानु कीअं मिले हा। जे हू राक्षस हिनखे क़ैद न करे हा, हिननि खे न पकड़े हा, त भॻवानु थोरी हिननि खे मिले हा। तॾहिं भॻवानु हिननि सभिनी सां शादी कई। जिन सां तुंहिंजी मित्रता या सचो प्रेम आहे, तिन खे बि अहिड़ी सिख्या ॾे जीअं हू बि कृपा जा पात्र बणनि। उन्हनि खे बि अहिड़ी सिख्या ॾे, बसि माना ईअं सम्झो सॼो ॾींहुं उहा ई तात हुजे, ॿी काई हुजे ई न, कंहिंसां बि मित्रता हुजे त इहे ई ॻाल्हियूं कयूं, जेके न अचनि उन्हनि खे बि हेॾे वठी अचण जी कोशिशि कयूं असां। जेकॾहिं मालिक सां मिलणु चाहीं थो त संतनि प्यारनि सां मिले, उन्हनि जी सलाह मूजिबि हली करे मालिक सां मिलण जी कोशिशि कर। मालिक सां मिलणु चाहीं त उनजे प्यारनि सां मिल, छो जो उहे असांखे उन्हनि सां मिलाईंदा।
जेके हुन सां मिलियल हूंदा उहे मिलाईंदा आहिनि, ॿियो केरु थोरी मिलाए सघंदो। जंहिंखे रस्ते जी ख़बर हूंदी उहे वठी हली सघंदा न असांखे। उन जा प्यारा हुन सां मिलियल आहिनि त असांखे उन्हनि सां मिलणो आहे। बोले सतगुर देव भगवान की जय। तार तुझे दर ते आई आया सवालणे, सवालणे जो सवाल ॾियो न, दर्शन जी मां पियासणे। दातार तुंहिंजे दर ते आई आया सवालणे, सवालणे जो सवाल ॾियो न, दर्शन जी मां पियासणे। आए न जागीता पंहिंजो तू कर प्रीतम, अमृत जो प्यार प्यालो दुख दूर कर प्रीतम। आए न जाबीका पंहिंजो तू कर प्रीतम, अमृत जो प्यार प्यालो दुख दूर कर प्रीतम। ऐ बन के कीन दिस जाए आया सजी डोहारणे, डोहन के कीन दिस जाए आया सजी डोहारणे। सवालणे जो सवाल ॾियो न, दर्शन जी मां पियासणे। दातार तुंहिंजे दर ते आई आया सवालणे, सवालणे जो सवाल ॾियो न, दर्शन जी मां पियासणे। माया में मन अंधो थी राह वयो भुलिजी, कूड़े कुटुंब जे पुठियां जीवन सॼो वियो लुटिजी। माया में मन अंधो थी राह वयो भुलिजी, कूड़े कुटुंब जे पुठियां जीवन सॼो वियो लुटिजी। पंहिंजनि बचन खे बाबा तुंहिंजो ई कमु संभालणे, पंहिंजनि बचन खे सतगुर तुंहिंजो ई कमु संभालणे। सवालणे जो सवाल ॾियो न, दर्शन जी मां पियासणे। दातार तुंहिंजे दर ते आई आया सवालणे, सवालणे जो सवाल ॾियो न, दर्शन जी मां पियासणे। भक्ति न कई मूं बाबा न ज्ञान फेरायो, लालच में सारो जीवन बर्बाद मूं बणायो। भक्ति न कई मूं बाबा न ज्ञान फेरायो, लालच में सारो जीवन बर्बाद मूं बणायो। माधव खे ज्ञान अहिड़ो ईंदे कॾहिं सेखारण, संगत खे ज्ञान अहिड़ो ईंदे कॾहिं सेखारण। सवालणे जो सवाल ॾियो न, दर्शन जी मां पियासणे। दातार तुंहिंजे दर ते
ॿियो न दर्शन जी मां प्यास धड़कन में वसंदो सदा वसंदो तुझा चरण सदा चुमलिया